रानी बाबा किथे? बाबा तो बाहर वेला है। छो अदा खैर ताए भला तुझी परेशान तो लगी? थोड़ो मसलो थी पियो आदि मैं बारे में बाबा से थोड़ी सलाह करनी। छा गाला परेशान तो लगी? बाबा काल एडी वडी ना है पर थोड़ो मसलो थी पियो है। जेको मसलो आ गाल कर खुली। असल में बाबा मां नवाब खान जे गोठ वियुसि उते ॿार बनी ते अलीमा सां मिलियुमि ऐं उते लीमो अची वियो। असांखे ॾिसी लीमे वॾो गंध कयो। मां बि कावड़ में अची ॿ टे धका हयांमांसि। जे पोयां अलाए हुननि कहिड़ो गंध कयो हूंदो मूंखे ख़बर न आहे। तोखे त ख़बर आहे इहो कमदार लीमो पहिरें नंबर जो चमचो ऐं पिछड़ी माण्हू आहे। हिन वक़्त ताईं सॼे ॻोठ में अलाए कहिड़ो रिचक मचायो हूंदई, वॾी खिचड़ी पचाई हूंदई। बाबा ये ख़बरूं हिन टाइम ताईं रेस वटि पहुची वई हूंदियूं। अमा जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे न, हिनमहिल ताईं रेस नवाब खान जा हिन निभागे वॾा कन भरिया हूंदा ऐं इहे सभु गॾिजी मूंसां ऐं असांजी दोस्ती में ॾार विझण जी पूरी पूरी कोशिशि कंदा। बाबा जेकॾहिं ईअं थिए थो त कोई हलीमा जो रिश्तो त मूंखे कॾहिं बि न मिलंदो। थींदो छा पुट, सम्झी हो कम थियो। रेस नवाब खान लीमे खे हिन कम ते बचे छॾियो हूंदो। बाबा इन खां पहिरीं जो मूंसां जे दिलि में नफ़रत पैदा कनि असांजे खिलाफ़ हीअ कजो अॼु शाम ई वञी मुंहिंजे रिश्ते जी घुर कर। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।